असांजे गुरुवर श्री एच ओ नियालानी सर के चवंदुसि त अॼु जे सभिनि आयल महिमाननि जो उहे धन्यवाद ॾियनि ऐं जेके पंहिंजे वक़्त मां वक़्तु कढी करे आया आहिनि। ऐं मुंहिंजो जेकी आख़िरी चवणी आहे त मां आहियां सिंधी, मां आहियां सिंधी, मूंखे पहचान इन ॿोलीअ सां आहे। छो पियो तूं लिकाएं जहिड़ो सुख तुंहिंजे इन ॿोलीअ सां आहे। न ठहो मोहताज इन दुनिया जो, न ठहो मोहताज इन दुनिया जो, तुंहिंजो कर्म धर्म सभु इन ॿोलीअ सां आहे। तुंहिंजो कर्म धर्म सभु इन ॿोलीअ सां आहे। गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली। जग में मिठास इन ॿोलीअ सां आहे। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, जंहिंमें अमां ॾिनी आहे लोली। मां सर तव्हांखे विनंती थो कयां, सभिनि जो धन्यवाद तव्हांजे हथां थिए। प्यारा भाउरो ऐं भेनर, सिंधी समाज जो इतिहास अॼु एपिसोड नंबर 3 अवां जे अॻियां पेश कयो ऐं हिन कार्यक्रम खे सफलो बनाइण लाइ, हिन कार्यक्रम खे वधीक लज़ीज़, सलोणो, स्वादिष्ट बनाइण लाइ अॼु जेके भाउर असांजे विच में आया, जिन पंहिंजनि वीचारनि सां असांखे मालामाल कयो, उन्हनि भाउरनि जा ऐं भेनरुनि जा असां तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं। सभ खां पहिरियों श्री हासानंद दादलाणी अजमेर मां, उन्हनि पंहिंजा सिंधीअ में वीचार पेश कया। नासिक ज़िला पंचायत फेडरेशन जा प्रेसिडेंट श्री उद्धवदास बोधाणीअ पंहिंजा आलमाणा वीचार पेश कया। श्री नरेश कारड़ा, डायरेक्टर कारड़ा कंस्ट्रक्शन जा, जिन बिल्कुल उम्दा विचार, एकात्मकता जा विचार असांजे विच में पेश कया। ऐं असांजी प्यारी धीअ कुमारी शेनू ठाकुर, जंहिं सिंधी ॿोलीअ में मिठा गीत अवां जे अॻियां पेश कया। ऐं सभ खां मथे हिन कार्यक्रम जो संयोजक असांजो भाउ रतन चावला, जेके ॾींहं राति परिश्रम करे इन कार्यक्रम खे सफल बनाइण जी कोशिश सर करे रहिया आहिनि। मां उन्हनि जो ऐं सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि जो मां तहे दिल शुक्रगुज़ार आहियां।